जी बादशाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त पूरे पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में समाजी कमनि जे हवाले सां सो असांजा मक़ामी ज़िले कंबर शदाद कोट, ज़िले दादू ऐं ज़िले लाड़काने जा काफ़ी दोस्त मशहूरु आहिनि, जॾहिं त इहे दोस्त क न क समाजी शख़्सियत खां मुतासिर थी करे या ख़ुदा करणु क ॻाल्हि खे ॾिसी करे पाण हणावणा ॾेई या दोस्तनि सां इकठे थी करे मुतासिर थी करे इन ख़िदमतनि में पेर पातो आहे। उन हवाले सां अगरि जे थोरी पाकिस्तान जी तारीख़ ते डिघी नज़र विझंदासीं त पाकिस्तान पूरे में अब्दुल सत्तार एधी जेको समाजी वर्कर बि रहियो ऐं समाजी अॻुवान बि रहियो, हुनजी ख़िदमतनि खे विसारे नथो सघिजे। जॾहिं त हुनजो एधी फाउंडेशन जे नाले सां हुनजो फर्ज़ंद फैसल एधी ख़िदमतूं सर अंजाम ॾिए पियो, जॾहिं त रमज़ान चीफ़ा जी बि ख़िदमतनि खे विसारे कोन था सघूं, छो जो हू बि वक़्तनि ब वक़्तनि पूरे पाकिस्तान में ख़िदमतनि जो तसलसुल जारी रखी पियो अचे। त कराची जो मशहूरु नौजवान ज़फ़र अब्बास बि वसां कीन घटायो आहे, उहो बि 2010 जी ॿोॾि हुजे या ताज़ो गुज़िरियल लॉकडाउन जो सिलसिलो हुजे, सो उन में बि हुन वसां कीन घटायो आहे। जंहिं कराची खां वेंदे पूरे पाकिस्तान जे नंढनि वॾनि शहरनि में खाद खुराक खां वेंदे तमामु ज़रूरत जा जेके बि सामान वग़ैरह आहिनि आम माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ हुन जिदोजहद कई आहे। जे अगरि असां सिंध जे नंढनि हिकु पसमानदगान इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं त उन में ज़िले कंबर शदाद कोट, ज़िले दादू ऐं लाड़काने जूं शख़्सियतूं कंहिं तारुफ़ जूं मुहताज न आहिनि, पर पोइ बि द एक्सपर्ट मीडिया पेज ते दोस्तनि जो तारुफ़ कराइण लाज़िम था सम्झूं। असांखे खैरपुर नादन शाह मां ज्वाइन कयो आहे फैज़ साईं, जेको पाण चांडिया बिरादरी सां तालुक़ु रखनि पिया, जॾहिं त तालके वार मां असांजे दोस्त सूफ़ी इम्तियाज़ सोलंगी बि ज्वाइन कयो आहे, जॾहिं त गाजी खुआड़ जे लॻ ॻोठ खानमंद खुआड़ जो समाजी वर्कर जावेद चना बि हर वक़्तु क न क मसइले में समाजी कम में सभ खां अॻु भरो आहे। ऐं जॾहिं त अॼु जे अगरि वार सिटी जी ॻाल्हि कंदासीं त न्याज़ हैदरी बि पंहिंजा हणावणा ॾेई ॾींहुं राति हिकु करे ग़रीब मारूअड़ मिसकिननि जी मदद करे पियो। जॾहिं त नसीराबाद तालके ऐं सिटी जी जे अगरि ॻाल्हि कंदासीं त नौजवान दोस्त आसिफ़ काठियो बि ॾींहुं राति हिकु करे तमामु ग़रीब माण्हुनि मिसकिननि जी जेका सो मदद करे पियो। सो इन वाल सां अॼु प्रोग्राम जो मेन जेको मतन इहो आहे त बाबा मां बि ईद कंदुमि जे हवाले सां तमामु समाजी वर्करनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िरकार इहा ज़रूरत छो पेश अथई, या इन लाइ आख़िरकार कहिड़ा कहिड़ा कारण हुया, या अगरि उनजे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त असां त उन में तव्हांखे केतिरियूं केतिरियूं रुकावटूं अचनि थियूं पियूं, या उन लाइ ज़माने में कहिड़ा तसरा थियनि था, हालांकि तव्हां ख़ुदि बख़ूबी ॼाणो था त उन में हालत इज़ार सां मुआदो अटकाइणो पवे थो। उन वाल सां सभ खां पहिरीं त असां खैरपुर नाथन शाह यानी कि ज़िले दादू सां तालुक़ु रखंदड़ फैज़ साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं जन खां सभ खां पहिरीं पुछंदा, साईं फैज़ साईं जेको सो असांखे तव्हां ॿुधाईंदो सभ खां पहिरीं त जेको बाबा मां बे ईद कंदुमि या मुख़्तलिफ़ उनवान जे सिरे हेठि ऐं तक़रीबन तव्हां चंदा मुहिम शुरू कंदा आहियो, जंहिंसां ग़रीब बेपच बेसहारा यतीम ॿारनि खे या ख़ानदान खे सामान ईद जा कपिड़ा राशन वग़ैरह पहुचाईंदा आहियो। उन वाल सां अव्हांखे केतिरियूं रुकावटुनि सां मुंहुं ॾियणो थो पए? जी फैज़ साईं। हेलो फैज़ साईं, आवाज़ पे अचे पियो? राब्तो मुनक़ता थी वियो आहे या सुठी मांझाई के जेसि ताईं फैज़ साईं अचे सुफी त सूफ़ी सुफी भाई साईं सां ॻाल्हि ॿोल सुफी कंदासीं। तव्हां चओ तव्हांजो इन जेको बादशाह जाम सवाल कयो आहे इन मुतलिक़ तव्हांजो पंहिंजा जेके ख़्यालात आहिनि आवाम ताईं पहुचायो। जी सुफी। बाबा असुल में तव्हांजो जेको सुवाल आहे न बाबा मां ईद कंदुमि मुहिम, सो बाबा मां ईद कंदुमि मुहिम अलमदद सिंधी संगत जेकी सऊदी अरब में ईजाद थी हुई, ऐं यकीन कयो त जेके सोशल वर्कर पंहिंजे सिंध में पैदा थिया आहिनि उहे अलमदद सिंधी संगत जे करे ई मौजूदु थिया आहिनि। उन में जेको बुनियाद विधो उहो फरहान सुमरो हुयो,
जीअं असांजे बुनियाद अहमद सिद्दीक़ी विधो उनखे वधायो वरी असांजे साईं नज़र प्यासी पंहिंजो शाइर बि आहे, शाइर दोस्त आहे। पोइ जेको बाबा मां ईद कंद मोहम्मद जो जेको आगाज़ हुयो या जेको नालो हुयो उहो असांजे साईं नज़र प्यासी ॾिनो, जेको सच आहे उहो ज़ाहिर कबो सो उन ॾिनो। ऐं असांखे इन मोहम्मद दौरान इन नाले दौरान काफ़ी सारियूं तरक़ी जूं शरणियूं पयूं। ऐं असां कॾहिं सऊदी अरब गॾु रहंदा हुआसीं, साईं नज़र प्यासी, फरहान सूमरो, असांजो वफ़ा यामीन लिगारी, असांजो दानिश लतीफ़ तिवणो ऐं असांजो ख़ालिद हुसैन मसण, हुसैन मका जो तमामु वॾो किरदारु हूंदो हो। हुसैन मका तमामु घणो महिमान नवाज़ हूंदो हुयो। सो उन्हनि जे थ्रू माना सभिनी जे माना प्लानिंग सां इहो असांजो आगाज़ थियो त बाबा मां ईद कंद मोहम्मद हलाइजे। सो पाण ते इब्तिदा कईसीं त पोइ तमामु घणो रिस्पॉन्स मिलियो ऐं इहो नालो आहे समूरी सिंध खे वणियो। पोइ इन मुहिम खे वठी करे इलाही जॻहियुनि ते माना माण्हुनि इहो नालो जेको आहे इस्तेमालु कयो ऐं अञा ताईं उहो नालो हले थो पियो। बाक़ी असांखे ॾुखियाइयूं थियनि ई कोन थियूं जो पाण इन जेको आहे इंसान जी ख़िदमत खे इबादत ई सम्झूं था। असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहबत। जीअं लतीफ़ साईं चयो त रोज़ा निमाज़ पिणु चङो कमु, उहो को ॿियो कमु जंहिंमें पसंदि थिए पीरीअ जो। रोज़ा ऐं निमाज़ तमामु सुठो कमु आहे, उहो ख़राबु कमु आहे ई कोन। पर जंहिंमें मालिक पसे थो, अलाह पसे थो, महबूब पसे थो, उहो कमु इहो आहे त मखलूक जी ख़िदमत कयो। सो पाण उन नुक़्ते खे वठी करे ऐं हिमल ताईं मखलूक जी ख़िदमत कंदा रहूं था पिया। ऐं तव्हांजी दुआऊं हूंदियूं त तव्हांजी असांजा ख़िदमत माण्हुनि जी कंदा रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानियूं जो तव्हां असांखे इन लाइक़ु सम्झो आहे ऐं तव्हां पंहिंजे पेज ते असांखे वरितो आहे। बिस्मिल्लाह। सूफ़ी साईं, असल में यार तव्हांजी ख़िदमतनि ते यकीनन एतिराफ़ ई करणो पवंदो जो हिकु ॿराड़ी जे इलाइक़नि में, पुठी पियल इलाइक़नि में तव्हां ईद हुजे या लॉकडाउन हुजे या आम महीना हुजनि, पोइ कहिड़ी बि मौसम जा, अव्हां हर वक़्तु जदोजहद में जारी रहो था। आख़िरकार इन्हनि में ॾुखाइयूं कहिड़ियूं पेश अचनि थियूं या आख़िरकार इन्हनि कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां अव्हांखे गुज़रणो थो पए? महबूब, असां फ़क़ीर सूफ़ी आहियूं। असांखे जेकॾहिं के ॾुखाइयूं ईंदियूं न कॾहिं चवंदा बिस्मिल्लाह, हक़ आहे बाबा, हक़ आहे। माना मूंखे त पंहिंजे सिर खे यार का बि ॾुखियाई महसूसु कोन थी थिए जो तव्हांजा मुंहिंजा बादशाह जान जहिड़ा ऐं अली रज़ा साईं जहिड़ा दोस्त आहिनि त माना मूंखे का बि ॾुखियाई कोन थी थिए। मां वॾो ख़ुशि आहियां, मां ॾाढो ख़ुशि आहियां इन पंहिंजे कम। मूंखे का बि ॾुखियाई कोन्हे का। मां इबादत सम्झी करे या मखलूक जी ख़िदमत कंदो आहियां बाबा। बस माशाल्लाह, तमाम बेहतरीन। वरी जेकॾहिं पाण तो ॾुखाई आहिनि पाण मुंहिंजी बिल्कुल त मुंहिंजी प्रभात जेको आहे, प्रभात मुंहिंजी न्याणी आहे जे ज्ञान माण्हू जी हिकिड़ी जेको शकीब कई हुई त हिकिड़ो महबूब दोस्त हुयो जेको अक्सर नालो कोन था खणूं जो नालो इन करे जो महबूब पाण झलींदो आहे, उहो अक्सर मुंहिंजी ग़रीब जी मदद कंदो हो। प्रभात मूंखे ॾेई त हुन मूंखे 25,000 रुपया पैसा मोकिलिया त प्रभात जे नाले ते तोखे पैसा आहिनि, इन प्रभात जी छठी करे ऐं दुनिया खे ॾसियां त मुंहिंजी न्याणी मूंखे ॾाई आहे। पोइ असांखे यकीन कयो, माना पंहिंजी महिनत कंदा आहियूं। मूंखे पंहिंजी कार आहे, हुनमें जेको तव्हांखे सभिनी महबूब खे ख़बर आहे जेके पंहिंजे इलाइक़े वासी आहे, बट जेको पंहिंजी बनी बि आहे, वाल साहब हकीम आहे, भाउ खे मोबाइल दुकान आहे, घर जो कारोबार हलंदो आहे पियो। पर मूंखे माना कोई पंहिंजी माना जेको 500,000 मां पंहिंजी कार मां कमाए वठंदो आहे। पर पोइ बि अहिड़ा दोस्त आहिनि जेके असांजी ज़रूरतूं जेके हूंदियूं आहिनि उहे पूरा कंदा आहिनि। उहे सिर्फ़ु असांखे पाण पर्सनल ॾींदा आहिनि त बाबा तव्हांजी ज़रूरतूं आहिनि। पोइ प्रभाती मूं छठी बि कई, हुन मां हुन 25,000 पैसा मोकिलिया। सो ईअं ई असांखे तव्हां महबूब आहिनि जेके असांजा जेके माली वसाइल सां जॾहिं ज़रूरत पवंदी आहे त उहे पूरा कंदा आहिनि बाबा। सो असां तव्हांजी सहारे हलंदा आहियूं, तव्हांजी पैसनि सां माण्हुनि जी मदद कंदा आहियूं। पाण बिल्कुलु ग़रीब आहियूं, वसु लॻंदो आहे त करे छॾींदा आहियूं, उहे शयूं ज़ाहिर कंदा कोन आहियूं के बाक़ी हलंदा तव्हांजे साकार आहियूं। मूंखे का बि ॾुखियाई कोन्हे का, मां ॾाढो पंहिंजे कम मां मुतासिर आहियां। बिस्मिल्लाह। सुफ़ी, जेको जीअं त तव्हां चओ था त पंहिंजी बचनि जी रोज़ी जे लाइ टैक्सी वग़ैरह बि हलाए करे सुबुह चाहे ॾींहुं हुजे राति हुजे तव्हां महिनत कंदा आहियो, बिल्कुलु उहा ख़बर आहे, टैक्सी वग़ैरह हलाईंदा आहियो, ॿनी वारो बि बिल्कुलु आहे। ऐं इन खां अलावा इहो ख़्यालु अव्हांखे कीअं आयो जेको ख़ल्क़ ख़िदमत आहे, हिकिड़ो इहो जज़्बो आहे जेको ग़रीब जी मदद करण जो, जिते हुकूमत नथी पहुचे, काफ़ी हदनि ते असां ॾिठो आहे त हुकूमत नथी पहुचे, सभ खां पहिरियां अव्हां उन्हनि जो ॾुख वंडण जे लाइ ग़रीबनि ताईं पहुची था वञो। ऐं काफ़ी जेके मुश्किलातूं बि पेश अचनि थियूं उन शइ जी बि ख़बर पवंदी आहे, सर्दी हुजे गर्मी हुजे, अव्हां उन शइ खे नज़र अंदाज़ करे, या के ॻोठ में ग़रीब मरीज़ आहे जेकॾहिं उहो बेपहुचा अस्पताल ताईं नथो पहुची सघे, अव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालनि ताईं बि पहुचायो था। इहे बि पंहिंजो ग़रीबनि जी मदद कयो था। ऐं को चङो भलो माण्हू अमीर माण्हू बि हुननि जो ख़्यालु न आहे त बाबा कंहिं ग़रीब जी मदद कयूं,
ऐं अवां असां जेके हथ आहिनि उहे कहिड़ा हथ आहिनि जेके अवां जी मदद कनि था इन खेर जे कम में, त कंहिं ग़रीब जी मदद थिए, इलाज लाइ उनखे कंहिं सुठी अस्पताल प्राइवेट अस्पताल ताईं पहुचायो, या को ग़रीब आहे उन वटि राशन कोन्हे। ऐं तव्हां लॉकडाउन खां वठी मुख़्तलिफ़ मरहलनि ते अवां जेके राशन जी स्कीमूं बि हलायूं त ग़रीबनि जे लाइ माना राशन घर घर पहुचायो, उन्हनि खे ॻोठनि में वञी करे पहुचायो। तो इन ते थोरी रोशनी पंहिंजी विझिजो। जी जी बाबा सुखू। असल में पहिरियों पहिरियों सबबु इहो त मुंहिंजो बाबो जेको आहे हकीम न्याज़ सोलंगी, बाबो मुंहिंजो सोशल वर्कर हुयो ऐं उन खां ई मां सभु कुझु सिखुसि। पंहिंजे पीउ खां मुंहिंजो वालिद जेको आहे उन सॼी उमिरि पंहिंजी जेकी आहे ग़रीबनि जी ख़िदमत करण में गुज़ारियईं ऐं उन ई सॼी उमिरि जेको आहे माण्हुनि जी ख़िदमत कई। मां सभु कुझु जेको सिखियो आहे उन मां सिखियो आहियां क़िबला साईं। पहिरियों इहो बाक़ी जेके ॿी ॻाल्हि कयूं उहो त अहमद रज़ा साईं, तव्हां असांजे मुड़ुसु आहियो, तव्हां सदाईं मुंहिंजी बि हेल्प कई आहे, तव्हां मूंखे इलाही सारा माफ़ु कजो, अॼु मूंखे माफ़ु कजो, इहो सच ॻाल्हाइण जो वक़्तु आहे, तव्हां पंहिंजे पेज ते मूंखे वरितो आहे पर मूंखे माफ़ु कजो। ॾिसो न, माना असांजे किरदार खे ॾिसी करे तव्हां बि कॾहिं कॾहिं मूंखे पैसा मोकिलींदा हुआ, फिलाणे ग़रीब खे ॾिजो ऐं मुंहिंजो नालो छो न कजो। सो अहिड़े क़िस्म जा इलाही असां वटि मसीहा इंसान जेके मौजूदु आहिनि, जेके चवंदा आहिनि असांजो नालो छो न कजो, उहे असांखे पैसा ॾींदा आहिनि। असां उन्हनि जे मरणे मां ससुरंदा आहियूं। ऐं ॿियो मुंहिंजो साईं मांझी साईं जेको मुंहिंजो मुर्शिद आहे, मुर्शिद मुंहिंजो पीउ माण्हू आहे, जो मूंखे मुंहिंजो साईं मांझी साईं सेखारियो आहे, त तव्हांजो मुर्शिद पीउ मां आहे। सो ॿियो मूंखे मांझी साईं मूंखे सोबत जो असरु कयो उन 2010 में, 2010 में यकारा तकलीफ़ कई जेकी सोनगढ़ जिले में बोर्ड आई हिकिड़ो मिंट फेस साईं स्क्रीन कैमरा ऑन कयो। सुठी साईं हिकिड़ो मिंट तव्हां माफ़ु कजो, तव्हांजो आवाज़ घटि आहे। सो फेस साईं आयो लाइन ते, तूं लफ़्ज़ ॻाल्हाए थो। फेस साईं अस्सलाम वालेकुम। हेलो, आवाज़ सही पियो अचे? आवाज़ कटिंग करे रहियो आहे। आवाज़ सही अथई? हेलो, सूफ़ी इम्तियाज़ खां कंटिन्यू करायूं जेतिरे ताईं फेस साहब असां सां लाइन ते अचे। सूफ़ी तव्हां पंहिंजो जारी रखो। जी जी अवां छा चई रहिया हुआ? मुंहिंजो बाबो ई आहे, बाबे जी हिनमहिल बि इस्पताल आहे पंहिंजी ककोल जी कड़ ते मेहड़ में बाबे जो दवाखानो हिनमहिल मौजूदु आहे। हुते जिते ॾखण वेंदा आहिनि ककोल उते मौजूदु आहे बाबो। हिनमहिल बि को पेशेंट अचे जेकॾहिं हुनखे चए त मूं वटि पैसा कोन, हुनखे मूंखे दवा ॾियो, बाबो हुनखे दवा ॾींदो। सो मां पंहिंजे वालिद साहिबु हकीम न्याज़ सोलंगी खां सभु कुझु सिखियो आहियां। ऐं साईं मुर्शिद मांझी साईं खां, साईं मांझी साईं महबूब आहे असांजो, उहो पंहिंजे इलाइक़े में तव्हां वञो, तव्हां नंढनि खां वॾनि खां ॿार बचनि खां पुछा कयो, उहो बि समूरी सिंध जी ख़िदमत कंदो रहंदो आहे। सो मां उन्हनि मां सिखियो आहियां बाबा, बचपन बाबे सां, उन खां पोइ साईं मांझी साईं उते रहियो, उन खां पोइ सिखिया आहियूं। ऐं साईं नज़र प्यासी बाबा, साईं नज़र प्यासी खे विसारबो कोन, महबूब आहे मुंहिंजो। असां उन खां माना फेसबुक जी दुनिया में जेको असां आयासीं, या फेसबुक जे में जेको इंट्रोडक्शन थियो, उन में फरहान सूमरो असांजो जेको दोस्त गाजी खोड़ जो आहे उहो, ऐं साईं नज़र प्यासी तमामु घणो असांजे मथां शफ़क़त वेठो रहियो। उन्हनि जे करे ई असां हिन दुनिया में आयासीं। ऐं अलहमदुलिल्लाह तव्हां ॿारनि जी दुआउनि सां तमामु घणो बहितर कमु थिए थो पियो। ऐं असां कॾहिं बि हार मञी कोन्हे का, असां अॻिते वधंदासीं पिया। बाक़ी तनक़ीदूं थींदियूं रहंदियूं आहिनि, तनक़ीदूं छा, पर असांखे हिकिड़ा माण्हुनि जूं फतवाऊं बि लॻियूं पिया, हुनखे मारियो काफ़िर आहिनि, पर असां काफ़िर कोन आहियूं। की असां अलाह जा, हुज़ूर जा, मौला अली जा पोइ लॻायूं, इमाम हुसैन पाक जा पोइ लॻायूं, जज़ीदी किरदार जा मुखालिफ़ आहियूं। इन जे करे जेको इमाम हुसैन, मौला अली अलैहिस्सलाम, हुज़ूर पाक जो जेको पैगाम हुयो त पाड़ेसियुनि जी ख़िदमत कयो। अवल मूं तव्हांजे पेज तां हिकिड़ो लाइव प्रोग्राम त हलायो, मां त ॻाल्हि कई त बाबा सूफ़ी इम्तियाज़ जी मंझाई जी ज़रूरत पवंदी ई कोन। जेकॾहिं असांजा अमीर माण्हू, आसूदा माण्हू पंहिंजे पाड़ेसियुनि जी ख़िदमत कनि त न जावेद जी ज़रूरत पवंदी, न सूफ़ी जी ज़रूरत पवंदी, न फेरे जी ज़रूरत पवंदी। पर उहे माण्हू पंहिंजे पाड़ेसियुनि जी ख़िदमत कोन था कनि, ज़कात कोन था ॾियनि। तॾहिं मजबूरन असां हिन सोशल मीडिया ते तव्हां दोस्तनि जे सहारे इहे माण्हुनि जी मदद कयूं था। बिस्मिल्लाह, वधीक जेको हुकुम कयो बाबा। जसलो सूफ़ी इम्तियाज़ मांझी जी बादशाह, तव्हां छा था चओ? खणो फेस भाग खे लाइन ते भला खणो, ओॾे या जावेद ते या वो पेज ही दिलम डायरेक्ट सॉफ्टवेयर शायद कम नथो करे, नेटवर्क प्रॉब्लम आहे, या पेज ही दिलम बिल्कुलु डायरेक्ट ॿियो त जावेद बि बाबा इन खां बग़ैर जेको तव्हां प्रोग्राम शुरू कयो आहे, फेर साईं वटि, जावेद साईं वटि, या असांजो आसिफ काठियो साईं आहे, या असांजो न्याज़ उन्हनि का नेट स्लो आहे। बाक़ी हिन खां बग़ैर तव्हांजो बटन माण्हुनि जो प्रोग्राम कंहिं बि सॉफ्टवेयर न हलंदो बाबा। या त वरी डायरेक्ट थी सघे थो जीअं त आख़िरी असल में तमामु नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, इन लाइ प्रोग्राम में त मुनक़ता कयूं था।
हाणे पाण फेसबुक वारे लाइव वारे आफ़ियन में हलूं था, जंहिंमें वारे वारे सां दोस्तनि खे आगाह कयूं था त ओॾे अचनि त भला जीअं ईअं हीउ प्रोग्राम जो तसलसल हलाए सघूं। करे ॿियो न त 5-5 मिंट भला हिकिड़ी हुते मां संगत खां वठूं, न त हेठि जी जी तव्हांजे जी करे मां जेको आहे कंहिं जॻह ते वेठो हुयुसि ऐं मूंखे वरी काफ़ी टाइम थी वियो आहे, ॾिसो था पाण असांजे रोड सां इहे फुरूं वग़ैरह लॻी पियूं आहिनि, त मां वेंदुसि ॻोठ, मां तक़रीबन मुंहिंजे करे पंहिंजो मौक़ो पेश करे वियुसि। हाणे जेकॾहिं मूंखे तव्हां पेरनि ते तव्हां हथ, तव्हां अली रज़ा साईं ऐं बशर तव्हांजी महिरबानी, ऐं तव्हां न बि ईद जे असरदार लाइ आहियो। मां वरी बि न चवां थो हाली तव्हां बि असांखे पैसा ॾींदा आहियो, जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻोठ वञी सघां बाबा, वधीक जीअं हुकुम तव्हांजो न जेको आहे। बाक़ी माज़र फेसाई सां असांजो महबूब आहे। 2 मिंट असांखे ॾियो सुखी जावेद साईं, 2 मिंट ॾियो, जावेद पोइ भले जावेद तव्हां जय झूलेलाल। आवाज़ अचे पियो? जावेद जावेद आवाज़ अचे पियो? हलो जावेद हलो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, माज़रा माज़रा। सूफ़ी साईं मथां हलो ईद अचे जावेद थी, आवाज़ जीअं त अचे पियो? काफ़ी असांजे इलाइक़े जा जेके मारवड़ आहिनि, उन्हनि जे ईद जे लाइ अव्हां हिकु सोशल वर्कर आहियो, अवाम जी ख़िदमत कंदड़ आहियो, अवाम सां मोहबत कंदड़ आहियो, त अव्हां जो पंहिंजो कहिड़ो प्रोग्राम आहे ग़रीबनि जी मदद कंदा आहियो? जीअं हर साल बाबा मां ईद कंदुमि जे हवाले सां थोरो मुख़्तसिर असांखे पैगाम ॾियो, त जेको ग़रीबनि जी मदद कंदव उहो थोरो पैगाम जी सूरत में ॾियो। जेके बाबा जेके असांजो इहो सगारियूं ई पैगाम आहे त असां तव्हां जी जी बा दोस्तनि जे सहकार सां ई मदद कंदा आहियूं। न पाण इहो बिल्कुलु माना जेको जेको तव्हां जेको वस पुॼंदो आहे, असां माना इन लाइ कयूं त 500, 1000, 2000 ताईं कंहिंखे ॾेई सघूं था। वधीक पाण में न हैसियत न अहमियत आहे। उहो हिमल ताईं मुंहिंजे बरोदा थिया आहिनि त 2-3 माण्हुनि खे मूं राशन पंहिंजे घरो वठी ॾिनो आहे, जेको कॾहिं ज़ाहिर कोन थियो आहे। अॼु तव्हांजे पेज ते ज़ाहिर कयां थो। बाक़ी तव्हां दोस्त जेके सहकार कंदव, असां ग़रीबनि खे जूतियूं, कपिड़ा, ईद जो राशन वठी ॾींदासीं बाबा। असांजी प्लान इहा आहे, ऐं वठी ॾींदासीं जेके मुस्तक हूंदा, असां चूंडींदा आहियूं बाबा। जेके तव्हां पाण महबूब साईं ॻोठ मां राज़ी मुतफ़िक़ आहियो त मुंहिंजे ॻोठ में 600 घर आहिनि। 600 घर आहिनि त मुंहिंजे नज़र में तो ग़रीब कुल 50 आहिनि। बाक़ी 550 माण्हू जेके आहिनि उहे अमीर आहिनि। पंहिंजी कलेक्शन ऐं पंहिंजी सिलेक्शन इहा ई हूंदी आहे क़िबला साईं। सो पाण कोशिशि कंदासीं त मुस्तक ताईं पंहिंजो जेको शयूं तव्हां जूं पहुचायूं हुते बाबा। ज़बरदस्त जी बादशाह। जीअं त तमामु दोस्तनि खे इहो आगाह था कयूं। हाणे फेसबुक वारे लाइव पेज ते हलूं था, छो हिते नेटवर्क जो घणो प्रॉब्लम आहे। उन हवाले सां सो माज़रत बि कयूं था दोस्तनि सां। हाणे तमामु जेके दोस्त आहिनि समाजी वर्कर, जेकर उतां जॉइन कनि त उन्हनि जी महिरबानी थींदी, असां उन्हनि जो उते फेसबुक लाइव वारे पेज ते एड कयूं पिया। उहे जेके बि दोस्त आहिनि, ख़ासि करे न्याज़ हुसैन हैदरी आहे, आसिफ काठियो आहे, या जेके बि दोस्त राब्ते में बि आहिनि, हुननि खां वधीक 2-2 या 5-5 मिंट उतां राब्तो कराईंदा। हालांकि हींअर नेटवर्क सही थो हले, अगरि को दोस्त ॿुधे थो त रिक्वेस्ट सेंड करे त या 2 मिंट हुनजो हिते इंतज़ारु करे प्रोग्राम खे हुनजो आगाज़ जेको आहे सो बरक़रार रखियो वञे, या जो तसलसल बरक़रार रखियो वञे। अगरि जेको दोस्त ॿुधे पियो त उहो पंहिंजी रिक्वेस्ट ते सेंड करे त हुननि खे बि व्यूज़ वठी सघूं। जावेद साईं अगरि ॿुधे थो या फेस साईं तो राब्तो कनि असां सां, या पंहिंजी रिक्वेस्ट सेंड कनि त जीअं तसलसल खे बरक़रार रखे सघूं। या जावेद साईं बि लिखे थो फेसबुक ते पंहिंजे जेको असल में हा, दोस्तनि जूं वॾियूं थोरो महिरबानियूं। थोरो मां तव्हांखे हिकिड़ो मतिलबु थी सघे त फेसबुक ते को लाइव पेज न हले, पर जे महबूबनि जा तव्हां नाला सिलेक्ट कया आहिनि, माना आसिफ साईं, न्याज़ हैदरी, फेस साईं, जावेद साईं, असांजे महबूब आहिनि। पर जेको झोली फंड थियो न बाबा, जेको सॼी सिंध में झोली फंड थियो, उहो इरफान चांडियो हुयो, जंहिंजे लाइ अब्दुल हमीद सिंधी, फयाज़ चांडियो मेहर जो दोस्त आहे मुंहिंजो, ऐं मां असां इहो अर्ज़ु कयोसीं त बाबा झोली फंड कयो इरफान चांडियो लाइ। माना सिंध सॼी में पहिरियों झोली फंड साईं न्याज़ हैदरी वारनि जी मार्फत ते वारा शहर में थियो हुआ। ऐं आसिफ साईं असांजो तमामु महबूब आहे, वेझर आयो आहे, पर हुन तमामु बहितरीनु कमु कयो आहे। ऐं जावेद साईं पंहिंजो पाण मटि आहे, उहो बसि असां पुराणे वक़्त खां वठी गॾु आहे बाबा। जॾहिं बाबा मां ईद मोहम्मद जी शुरूआति थी, असां सऊदी अरब हुयासीं, त गाजी खुवाड़ में पहिरीं मोहम्मद, जावेद साईं, असद साईं, असांजो इल्ताफ़ अलाशारी ऐं डॉक्टर मुख्तियार सोलंकी, इन्हनि जी मार्फत ते गाजी खुवाड़ सादिक में मोहम्मद थी हुई। ऐं फेज़ साईं असांजो महबूब जी आहे, जी हिनमहिल असांखां तमामु वॾो नालो आहे, असां हुनखे एप्रिशिएट कयूं था। उन नालो जेको आहे असांजी इज़त आहे, असां फेज़ जे पेरनि जी खाक बि न आहियूं। पर फेज़ साईं उमिरि ते आयो सऊदी अरब, उन खां पोइ मोटी अचे करे पंहिंजी सोशल वर्क शुरू कई। पोइ थी सघे उहो साल 2015 हुयो मुंहिंजे घर में, सो उन खां पोइ हुन शुरू कई। सो सभु असांजा महबूब आहिनि। हिनमहिल जेको असांजो गुरू आहे, जी चइजे गुरू, माना या वधि में वधि उहो असांजो माना वेझे इलाइक़नि जो लाड़काणो, दादू, मेहड़, वार, कंबर सिद्धार्थ कोट, असां गाजी खुवाड़ू फेस साईं आहे। मुख़्तसिर दोस्तनि जो तारीफ़ करायूं, तमामु इहो बहितरीनु कमु कनि था पिया।
ऐं पंहिंजे भई यकीन कयो न बाबा त जीअं मूं तव्हांखे वरी हिकिड़ो मिसाल ॾिनो त बाबा असां महबूब आहियूं, असांखे जेकॾहिं का ज़रूरत पवंदी त अली रज़ा साईं खां, बादशाह साईं खां इन्हनि खे अर्ज़ु कंदासीं बाबा असां वटि पैसा कोन्हनि वगे के तेल पाणी आहे असांखे तव्हां ॾियो, सिधो सो घुरंदासीं। जेके असां ढूंढंदा आहिनि असां कॾहिं बि इन ग़रीबनि जे पैसनि मां जेके 10,000 मिलिया उनखे 10,000 बामण त पहुचाइबा, उन्हनि मां कॾहिं बि हिकिड़ो रुपयो खणो त हराम सुनो साईं। यकीन कयो इहा ॻाल्हि अथव, असां तव्हां खां वठंदासीं बाक़ी ग़रीब जे पैसे मां इन में सभिनी माण्हुनि मां को बि न खणंदो आहे। इहा माण्हुनि जी भुल अथव। असां पंहिंजे नौकर आहियूं। वधीक तव्हां भली उन फेसबुक जे पेज ते अचो, जेकॾहिं दोस्त जी कनेक्ट थी सघंदा। मां वेठो आहियां, अधु कलाक ताईं इंतज़ारु कयां थो। बिस्मिल्लाह, सदाईं आबाद हुजो, हक़ मौजूद। जीअं त तमामु दोस्तनि जी महिरबानी। सो नेटवर्क प्रॉब्लम जे करे हाणे पाण फेसबुक ते हलूं था। सो जेके बि दोस्त असांखे ॿुधनि था, फैज़ साईं आहे या जावेद साईं आहे या जेके आसिफ पाटिल साहिबु आहे या नियाज़ हैदरी आहे, जेके बि दोस्त आहिनि उहे असांखे फेसबुक ते जॉइन कनि। ॿियूं न त 5-5 मिंट ॾियनि। हिकु जेका हिननि ज़बरदस्त मुहिम हलाई आहे काफ़ी सालनि खां वठी, उन्हनि खे जेको आहे बरक़रार रखण में उहे यकीनन जसल आहिनि। छो जो हिकु ॿराड़ी जा इलाइक़ा आहिनि ऐं सिंध जो जेको काछे जी पटी सां हीअ एरिया अमूमन तालुक रखंदी आहे ऐं सिंध जो ओलायो पासो आहे। जीअं कॾहिं को दोस्त मूंखे चई विझंदा आहिनि त असांजे सिंध जे आख़िरी शहर जा रिपोर्टर किथे किथे आहीं। सो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी, माना काशो जेको काशो जिते फैज़ साईं ऐं असांजो डॉक्टर इदरीस जेको कराची वारो आहे, उहे जे कमु कंदा। हाणे यकीन कयो न्याज़ चांडियो अथव असांजो, उन पग ॿधी हुई, नवाब सरदार खान जो पुटु बि उते आयो हुयो। उते मां ऐं मुंहिंजो दोस्त मोटरसाइकिल ते निकिरी पियासीं। फरीदाबाद खां अंदरि हुनजो ॻोठु हुयो। यकीन कयो असां मोटरसाइकिल ते वियासीं, पर एॾो ॾुखियो सफ़र हुयो, एॾो ॾुखियो सफ़र हुयो जो असां हिमल ते मां ते इहे चइबो तौबा मूं कई आहे। सलाम आहे फैज़ खे ऐं असांजे इदरीस साईं खे जेको उते वञी करे उन माण्हू खे नलका ॾियनि था, राशन ॾियनि था। एॾो रस्तो ॾुखियो आहे, रुॻी वारी बजरी रेती पथरी जो को माण्हू वेंदो त वरी होॾे न वेंदो। सो उन्हनि खे सलाम आहे बाबा मुंहिंजो, त इहे वॾो कमु था कनि पिया फैज़ वारा। बिस्मिल्लाह, वॾी महिरबानी। बसि पाण हाणे जल्दी हलूं था पंहिंजो फेसबुक लाइव ते। तमामु दोस्त यकीनन जसल आहिनि ऐं उन्हनि पूरो आशूब ज़माने में अचे सघनि। हिन महिल को नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। ठीकु ठीकु। बसि हाणे पाण पेज ते हलूं था। फी अमान अल्लाह। बादशाह जान अमरदा ऐं सूफ़ी साईं समेत सॼी संगत खे ॾींदा इजाज़त ऐं पाण हलूं पिया फेसबुक वारे पेज लाइव ते। पोइ कुझु मिंट संगत खां वठूं पिया। वॾी महिरबानी, नवाज़िश। फी अमान अल्लाह।